अस्सलाम वालेकुम साथियों, मैं हूं नसरुल्लाह गडानी। मुल्क के मालिकों और उनके मुकर्रर करदा एजेंट, निगरान हुक्मरान सिंध के और खासकर होम मिनिस्टर सिंध हारिस नवाज, ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज से मैं पूछना चाहता हूं कि कल यहां पर घोटकी डिस्ट्रिक्ट में मीरपुर माथेलो में बहुत बड़ी दहशतगर्दी का वाकया हुआ है। एक वाकया ना, 3-4 वाकये हुए हैं। कल मुस्कान सावंत गांव पर दहशतगर्दों ने हमला करके 6 अफराद को कत्ल किया है, 3 जख्मी किए हैं। उसके अलावा सरहद में से, सरहद पुलिस थाने के हद जहानपुर शरीफ गांव रब्बन में से 3 नौजवान तालिब इल्म अगवा हुए हैं। उनका क्या क्या किया है आपने? उनका क्या बना है? वो दहशतगर्द कहां हैं जिन्होंने इज्तिमाई कत्ल किए हैं? वो दहशतगर्द कहां हैं जो 3-3 तालिब इल्मों को इकट्ठे अगवा कर लेते हैं? बताएं ना। सुंदरानी जो परसों कादरपुर शहर में सुंदरानी बैंक ऑफिसर जान मोहम्मद, सॉरी, जो सुंदरानी नौजवान कत्ल हुआ है, उसके कातिल कहां हैं? कौन कौन जवाब देगा? आपको पता है पिछले 2 हफ्तों में 15 से ज्यादा लोग अगवा हुए हैं। पिछले 2 हफ्तों में घोटकी डिस्ट्रिक्ट में से 15 से ज्यादा लोग अगवा हुए हैं, बेगुनाह लोग अगवा हुए हैं, 10 से ज्यादा कत्ल हुए हैं। कहां है मुल्जिम? कहां है दहशतगर्द? कहां है नाअहल करप्ट एसएसपी घोटकी अनवर खेतरान को तुमने तैनात किया हुआ है? होम मिनिस्टर सिंध हारिस नवाज। कातिल कहां है? अगवाकार कहां है? डाकू कहां है? हमारे मगवी कहां है? शर्म की बात है। होम मिनिस्टर सिंध हारिस नवाज, शर्म की बात है आपके लिए। ये अनवर खेतरान अमन अमान कायम करेगा। इसने जो डिस्ट्रिक्ट घोटकी में पिछले काफी अरसे से अमन अमान कायम था, उसको इसने बर्बाद कर दिया है नाअहल एसएचओ तैनात करके, उसकी नाकस पॉलिसियों की वजह से। अभी मैं आपको तफसील बताने जा रहा हूं। अब जरा ब्रो क्या मैं आपको अभी तफसील बताने जा रहा हूं। 2 हफ्ते पहले घोटकी बाईपास से एक मजदूर अगवा हुआ है। घोटकी बाईपास से खुहारों का रहायशी था, नबी बख्श उर्फ बबलू। डकैतों ने उसको अगवा किया है, वो अभी तक बाजियाब नहीं हो सका। उसके अलावा उबावड़ों में एक टीचर अब्दुल गनी पावर, उसको 8-10 दिन हुए अगवा हुए, वो अभी तक बाजियाब नहीं हुआ। चलो आगे चलें। मुरीद शाख से 3 सगे भाई, मुरीद शाख से 2 हफ्ते कबल, शायद 12 दिन हुए हैं, 3 सगे भाई मदारी बिरादरी के लोगों ने, मुसल्ला अफराद ने, डाकुओं ने अगवा किए हैं। वो क्यों अभी तक बाजियाब नहीं हुए? उनके नाम हैं अलादाद दश्ती, अल्लाह यार दश्ती, मोहम्मद यार दश्ती। क्यों बाजियाब नहीं हो रहे? कहां स्पेस? कहां है होम मिनिस्टर सिंध हारिस नवाज? कहां स्पेस है? स्पेस तुम में है हारिस नवाज। कल 6 कत्ल हुए, परसों एक सुंदरानी जान मोहम्मद नाम का नौजवान कत्ल हुआ। उनके मुल्जिम कहां हैं? ये कबायली तकरार करने वाले सरदारों के गर्दन में तुमने पट्टा क्यों नहीं डाला? कुत्ते वाला पट्टा तुमने क्यों नहीं डाला? हाथ से बदअमनी फैला रहे हैं, हाथ से बदअमनी लोग मरवा रहे हैं, हमारे लोग अगवा करवा रहे हैं। डाकुओं की आपकी पुलिस, आपका एसएसपी घोटकी अनवर खेतरान सपोर्ट कर रहा है। जब ये 3 नौजवान, ये जो कल रात हुए थे अगवा, अपना मलन बिरादरी के तालिब इल्म हैं,
अब्दुल कदीर मलन की एज 18 साल है, इदरीस मलन की एज 18 साल है, मोहम्मद आसिफ की एज 22-24 साल है। गांव रब्बन मलन जहानपुर के करीब सरहद थाने के हदूद में से जब अगवा हो रहे हैं तो एक दिन पहले जो डाकू जिस जगह से जिस रास्ते से आए थे वो बंद पिकट नंबर 50 है जो गांव गुलाम सिंह चाचड़ के सामने पड़ता है। एक दिन कबल वहां से मुस्तकिल बंद पिकट है 50 नंबर, उससे जवान हटाए जाते हैं, सारे पुलिस वाले वहां से तबादला उनका किया जाता है। तहां असां छा था कयूं अदा, तहां असां शहरी आम माण्हू समाजी वर्कर सियासी वर्कर तहां असां छा था कयूं, इन अगवाउनि खिलाफ तहां असां छा था कयूं, इन कबाइली दहशतगर्दी खिलाफ तहां असां छा था कयूं, छो तहां असां ख़ामोश आहियूं। 7 लाश असांखे तोहफ़नि में ॾिना वेंदा आहिनि, मजाल जो कोई बिड़क कढे, न कोई शटरबंद हड़ताल आहे, न कोई एहतजाज आहे। 3 सगा भाइर 3 सौट अगवा थियो वञनि, सभु तहां असां ख़ामोश आहियूं। सावंत बिरादरी जा छिजणा कल क़तल थिया आहिनि, 3 ज़ख़्मी आहिनि, अमीर अली सावंत, अब्दुल रहमान सावंत, फैज़ मोहम्मद सावंत ऐं उन्हनि जा 3 मेहमान छिजणा क़तल थिया आहिनि। 3 मेहमाननि में हेड कांस्टेबल शेर अली मलिक जेको कंदकोट सिटी थाणे ते हेड कांस्टेबल हुयो ऐं उन्ही जो पुट नसीबुल्ला मलिक क़तल थिए थो ऐं उन्हनि जो सौट अली रज़ा मलिक क़तल थिए थो। उनखां अलावा अरबेलो सावंत ज़ख़्मी आहे, शेर मोहम्मद सावंत ज़ख़्मी आहे, हबीबुल्ला मलिक ज़ख़्मी आहे। पुलिस जे मथे ते जूं ई कोन थी चुरे, तहां असां ख़ामोश आहियूं। न आयल करप्ट एसएसपी घोटकी तैनात आहे, न आयल हुक्मरान तैनात आहिनि, मुक़रर आहिनि, तहां असां छा था कयूं। अगवाउनि खे रोकण लाइ, कबाइली जहिड़नि खे रोकण लाइ, गोटा बेरी तकरार खे रोकण लाइ, सावंत सुधराणी तकरार खे रोकण लाइ तहां असां छा था कयूं अदा। सभु तमाशाई बणिया वेठा आहियूं। मुल्क जे मालिकनि मुल्क खे बर्बाद करे छॾियो आहे। 52,000 सिंध जी ज़मीन धारियुनि जे हवाले कई वञे थी, कोई पुछण वारो कोन्हे। कोर्टनि में वञूं था, कोर्टनि में केरु ॿुधण लाइ तयारु न आहे अदा। उहे वीचारा पीटीआई वारा, जेको पीटीआई जो नालो थिए थो, उन्हनि वीचारनि खे गिरफ़्तार करे जेलनि में मोकिलियो वञे थो, डिटेन ते मोकिलियो वञे थो, नज़रबंद कयो वञे थो, हेॾे ज़मीनूं खपायूं वञनि थियूं, दहशतगर्दी फैलाई वञे थी, माण्हू माराया वञनि था, माण्हू अगवा कराया वञनि था। तहां असां छो ख़ामोश आहियूं। ये कबाइली तकरार जे ख़ात्मे लाइ छो पाण तहरुक नथा वठूं, छो मेड़ मिंत काफ़िला नथा वठी वञूं, छो एहतजाज नथा कयूं। सिंध गवर्नमेंट ऐं एसएसपी खिलाफ़ जो कातिलनि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे, सरदारनि खे पट्टो विधो वञे, जेके जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि, जेके बि कबाइली तकरारनि जूं जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि, उन्हनि जे सरदारनि जी गिरफ़्तारी लाइ या जेके मक़तूल जे क़तल कया वञनि था उन्हनि जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ, या जेके असांजा नौजवान अगवा कया वञनि था उन्हनि जी बादियाबी लाइ तहां असां छो ख़ामोश आहियूं। तहां असां हिन मुआशिरे जा हिसो आहियूं। कल सावंत क़तल थिया, सुभाणे तहां असां क़तल थींदासीं। कल मनहन नौजवान शागिर्द अगवा थिया, दश्ती अगवा थिया, 3 ॼणा, पावर अगवा थियो, कलवड़ अगवा थियो, सुभाणे तहां असांजा बचड़ा अगवा थींदा। हक़ीक़त इहा आहे, हिकु त हिते आमरियत आहे, ॿियो त सभु हिते ग़ुलाम आहियूं, बुज़दिल आहियूं। ही जेका तहांजो ही पाकिस्तान आहे, ही तहांजी जेको मुआशिरो आहे, शायदि असां पाण खे मुर्दा महसूस कंदा आहियूं, जहन्नम में असां पाण खे महसूस कंदा आहियूं। तहां असां लाइ कॾहिं होश जा नाखुन, माना हर पासे ज्यादती आहे, सभु तहां असां ख़ामोश आहियूं। अदा आख़िर इन मामले खे, इन्हनि मसइलनि खे ठीकु कंदो केरु? तहांजी असांजी ख़ामोशी जे करे इहे सभु कुझु थिए थो पियो। न त मुल्क जे मालिकनि जी कहिड़ी मजाल हुई जो न आयल होम मिनिस्टर जेको पूरी सिंध गवर्नमेंट खे हलाइण वारो केयर टेकर उहो ई आहे।
सॼी सिंध गवर्नमेंट जो सिस्टम हलाइण वारो होम मिनिस्टर हारिस निवाज़ आहे। जेकॾहिं तव्हां असां में हिम्मत हुजे हा त अहिड़े नाहिल करप्ट ज़ालिम सिंध दुश्मन होम मिनिस्टर खे हिते मुक़ररु न कयो वञे हा दा। उन्ही पारां वरी नाहिल ऑफिसर SSP घोटकी अनवर खेतरान जहिड़ा मुक़ररु न करनि हा दा। उथो हिम्मत कयो, एहतजाज कयो। चलो मथे लेवल ते छॾो, हेठे लेवल ते एहतजाज कयो। सावंत सुंदराणी जेके सुंदराणी क़तल थियो आहे, नौजवान बैंक ऑफिसर या सावंत क़तल थिया आहिनि या मलिक क़तल थिया आहिनि, इन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उथो एहतजाज कयूं। उथो जेके माण्हू सभु अगवा थियल आहिनि 15 खां वधीक माण्हू, इन्हनि जी बादियाबी लाइ एहतजाज कयूं। न कोन कंदासीं। मुर्दा ऐं ग़ुलाम आहियूं असां। त क़ौम सड़ण जे बि लाइक़ु न आहियूं। असां त इंसान सड़ण जे बि लाइक़ु न आहियूं। ज़ालिम ज़ालिम हुक्मरान थापिया वेंदा आहिनि। ज़ालिम ज़ालिम नाहिल ऑफिसर मुक़ररु कया वेंदा आहिनि। सभु ख़ामोश तमाशाई आहियूं। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ही मूंखे तव्हांजो मुआशिरो मुर्दनि जो क़ब्रिस्तान लॻे थो। असां मुर्दनि, मां पाण खे मुर्दनि जे क़ब्रिस्तान में महसूस कयां थो। कहिड़ा माण्हू आहिनि, हेॾो सारो ज़ुल्म थिए थो, वॾेरा ज़ुल्म करनि था, आमिर ज़ुल्म करनि था, ख़ामोश तमाशाई आहियूं। नाहिल ऑफिसर नाहिल हुक्मरान मुक़ररु करनि था, ख़ामोश तमाशाई आहियूं। छिछे लाश तोहफ़े में ॾिना वञनि था, ख़ामोश तमाशाई आहियूं। नौजवाननि खे बैंक ऑफिसरनि खे क़तल कयो वञे थो, ख़ामोश तमाशाई आहियूं। टे भाइर दश्ती जेके अगवा थिया आहिनि या टे मलण अगवा कया वञनि था, तालिब इल्म शागिर्द, त बि असां ख़ामोश आहियूं। मां त महसूस ईअं कयां थो जो मां मुर्दनि जे क़ब्रिस्तान में रहां थो अदा। मुर्दनि जे क़ब्रिस्तान में मां रहां थो। ही तव्हांजो मुआशिरो मूंखे वारे में न आहे अदा। सभु असां मुर्दा ऐं ग़ुलाम आहियूं, बुज़दिल आहियूं। न त इन SP इहो लाइक़ु आहे? SP थियण जे अनवर खेतरान लाइक़ु आहे? छा कजे? कीअं जागंदो? कीअं हिम्मत कंदो? छा मलड़नि जा बचड़ा सिर्फ़ु मलड़नि जा आहिनि? तव्हां असांजा बचड़ा न आहिनि? या जेके दश्ती अगवा थियल आहिनि, जेके मदारनि अगवा कया आहिनि, लठाणी पाड़े जा आहिनि, अलाए कहिड़नि जा, छा उहे कंहिंजा भाइर न आहिनि? छा उहे तव्हां असां मां न आहिनि? या जेके सुंदराणी क़तल थियो आहे, नौजवान जान मोहम्मद बैंक ऑफिसर, छा उहो तव्हां असांजो भाउ न आहे? छा ही 3 सावंत 3 मलिक क़तल थिया आहिनि, छा इहे तव्हां असां मां न आहिनि? यार छो सभु ख़ामोश आहियूं? समझ में कोन थी अचे छा कजे। अचो उथो एहतजाज कयो। मग़विन जी बादियाबी लाइ एहतजाज कयो। कातिलनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाइण लाइ एहतजाज कयो। नाहिल हुक्मराननि, नाहिल SSP करप्ट SSP अनवर खेतरान खे हटाइण लाइ एहतजाज कयो। रेवेन्यू जे करप्ट असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि खे हटाइण लाइ अचो एहतजाज कयूं। किथे त जागो यार। वॾेरनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ उथो एहतजाज कयूं। भाण जी ब्लैक मार्केटिंग ख़िलाफ़ एहतजाज कयूं। पुलिस जी सरपरस्ती में हलंदड़ मंशियात जे अॾनि मौत जे कारोबार ख़िलाफ़ एहतजाज कयूं। सभु मुर्दा ऐं ग़ुलाम आहियूं अदा। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। इन्हनि ऑफिसरनि, करप्ट ऑफिसरनि, नाहिल ऑफिसरनि, नाहिल हुक्मराननि ख़िलाफ़ लानताणो विझी शेयर कयो त जीअं उन्हनि जे कननि ताईं ही तव्हां असांजो आवाज़ पहुचे। वॾी महिरबानी।